अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं त अनवर कमराणी जेका हिकिड़ी शाइरी कई त कोन बचसां दर्द तेरे विच रो रो तम ॾेसां दर्द तेरे विच रो रो मर वेसां। हाणे इहा जेका शाइरी कई त पोइ हिकिड़ो गानो हो इंडिया जो तमामु मशहूरु हो, तेरा जाना दिल के अरमानो का लुट जान। हाणे इहो जॾहिं हिन सॉन्ग माना कलाम ॿुधियो तॾहिं कलाम हलंदा इंडिया जा हुआ, हिते पाकिस्तान में घणा, सिंध में बि घणा हलंदा हुआ, गाॾियुनि ते गसनि बसनि ते जिथे किथे माना गाॾियुनि ते इहो कलाम हलंदा ई माना इंडिया जा कलाम हलंदा हुआ। त पोइ अनवर कमरानी जे जेको शो माना कन ते इहो कलाम पियो त हाणे हिन चयो त बाबा माना इहा इन तिर्ज़ सां माना शाइरी ठाहींदुसि। पोइ लॻी वियो शाइरी में, जुस्तजू में लॻी वियो, माना भली शाइरी ठाहे माना ॾेखारी त कोन बचसां दर्द तेरे विच रो रो मर वेसां। माना इहा जॾहिं शाइरी ठाही त शाइरी तमामु ज़बरदस्त हुई, माना वॾे पाए जी शाइरी हुई। पोइ शाइरी हाणे पोइ हिन चयो त कहिड़े फ़नकारनि खे ॾियां, त पोइ हिन मंज़ूर सखराणी खे बि ॾिनी। पोइ इहा शाइरी जेका उस्ताद जलाल चांडे बि ॻाई, माना हर कंहिं पंहिंजे पंहिंजे स्टाइल में ॻाई ऐं तक़रीबन वॾनि वॾनि फ़नकार जेको आहे इहो कलाम ॻायो। इहो कलाम तमामु घणो मक़बूल थियो ऐं जिथे किथे जेका आवाम जेका आहे इन कलाम जी माना तमामु शौक़ीन थी वई ऐं जॾहिं इहो कलाम ॿुधनि पिया त माना उनखे ॻोढ़ा ॻड़ी पिया अचनि। ऐं अनवर कमराणी बि जॾहिं बि इहो कलाम ॿुधंदो त माना हुनखे जा ॻोढ़ा माना लुड़क पंहिंजा रोके न सघंदो। तेरा जाना दिल के अरमानो का लुट जाना कोन बचसां दर्द तेरे विच रो रो मर वेसां। हाणे इहो जेको कलाम हो अनवर कमराणी जेको आहे ॿुधी करे वॾी महिनत सां, वॾी जुस्तजू सां, जफ़ाकशी सां माना पंहिंजो पूरो दिमाग़ लॻाए, ज़हन लॻाए, पंहिंजूं पूरियूं काविशूं लॻाए पोइ इहा शाइरी तरतीब ॾिनी। दोस्तो जॾहिं इहा शाइरी उस्ताद मंज़ूर सखराणी जॾहिं ॻाई त तमामु मक़बूल वई ऐं तमामु मशहूरु थी वई। इहा माना हर जॻह ते मशहूरु थी वई, कैस्टनि में बि हलणु लॻी, रेडियो ते बि हलणु लॻी, टीवी ते बि हलणु लॻी। मंज़ूर सखराणी माना उस्ताद जेको आहे अनवर कमराणी जेको शाइर आहे हुनखे तमामु घणो ॻायो। पोइ उस्ताद जलाल चांडे बि माना का कसर न छॾी। उस्ताद जलाल चांडे जेका अनवर कमराणी जेका शाइरी आहे इहा कोन बचसां दर्द तेरे विच रो रो मर वेसां, माना इहा जेका शाइरी जीअं जुस्तजू में, जंहिं अंदाज़ में, जंहिं तरीक़े सां ऐं जंहिं लय सां, तुल सां ऐं रिदम सां ऐं दर्द सां ॻाई, छो जो उस्ताद पाण जेको सिराइकी वारो हो। हाणे उस्ताद जो पंहिंजी ज़बान सिराइकी हुई, जॾहिं अनवर कमराणी जेको आहे सिराइकी में शाइरी कई त उस्ताद बि सिराइकी वारो, त पोइ शाइरी जॾहिं उस्ताद पंहिंजे कलाम में ॻाई त माना हुनखे 4 चंड लॻाए छॾियईं ऐं तमामु घणी मक़बूल थी वई ऐं तमामु घणी मशहूरु थी वई। ऐं केस्टूं जेके आहिनि हथो हथु खपनि पियूं ऐं हर नंढे पोड़े पके ॿार जे वात में माना इहो ई कलाम हो, कोन बचसां दर्द तेरे विच रो रो मर वेसां। त माण्हू बि हैरत पिया कनि, बाबा तोखे कहिड़ो दर्द लॻो आहे, कहिड़ी चोट लॻी अथई, बसि उनखे इहो ई कलाम झुंगारे पियो। ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते जेके हितां इहे जेके कलाम हुआ, जेके उर्दू वारा कलाम, जेके हिंदी में जेके इंडिया जा कलाम हलिया पिए, तेरा जाना दिल के अरमानो का लुट जाना, हाणे इहे कलाम आहिस्ते आहिस्ते माना हिते ख़तमु थियण शुरू थिया ऐं उस्ताद जलाल चांडियो माना मशहूरु थियणु शुरू कयो। दोस्तो इहो उस्ताद जलाल चांडियो अनवर कमराणी हो। अनवर कमराणी जेको आहे पंहिंजी शाइरी में जो मयार रखियो ऐं उस्ताद जलाल चांडियो पंहिंजे ॻाइण जो मयार रखियो ऐं इन ॿिन्ही मयार जेको आहे मिली करे हिकिड़ो माना वॾो कलाम जेको आहे माना हिनखे माना तरतीब ॾिनो ऐं हथी ॾिनी, मौसीक़ी हथी ॾिनी सिंध में। दोस्तो सिंध में मौसीक़ी हथी जेको आहे अनवर कमराणी जहिड़े शाइरनि ॾिनी, अली हसन बबर जहिड़नि शाइरनि ॾिनी, ग़ुलाम हुसैन गज्जू जहिड़नि शाइरनि ॾिनी। हाणे इन अहिड़नि शाइरनि माना हिनखे हथी ॾिनी, उस्ताद बुखारी जहिड़नि त ऐं जलाल चांडी जहिड़े फ़नकारनि जेको आहे हुनखे माना उन मक़ाम ते लेवल ते पहुचायो जंहिं मक़ाम लाइ माना हिननि खे एज़ाज़ जी ज़रूरत आहे, हिननि खे अवार्ड जी ज़रूरत आहे, हिननि खे हौसला अफ़ज़ाई जी ज़रूरत आहे हिननि जी। ऐं हिननि जी माना जेको आहे सालाना जेको आहे वरसी रखणु घुरिजे अहिड़नि शाइरनि जी, अहिड़नि फ़नकारनि जी, उस्ताद जलाल चांडी जी, अनवर कमराणी जी, माना हिननि जी वरसी रखणु घुरिजे, वरसी प्रोग्राम करणु घुरिजनि ऐं मेला करणु घुरिजनि दोस्तो। ऐं इनशाला सिंध गवर्नमेंट कंदी दोस्तो, सिंध गवर्नमेंट जेको आहे हिन में सीरियस आहे। तो
दोस्तों मां सम्झा थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।